अस्सलाम वालेकुम दोस्तों। पाप नगर ड्रामे में तव्हां ॾिठो हूंदो त रईस बालाज ख़ान मिठ लॻे अगवा करे वियो आहे ऐं मिठ लॻे छाजे करे अगवा कयो आहे। रईस बालाज ख़ान इहो चाहे पियो त जीअं मूंसां राबेल प्यार जो इज़हार करे। जी हा दोस्तो, राबेल कॾहिं बि जेको आहे त रईस बालाज ख़ान सां प्यारु न कंदी ऐं इनकार कंदी। जी हा दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रईस बालाज ख़ान इश्क में अंधो थी वियो आहे। रईस बालाज ख़ान खे जेको आहे त हिन वक़्तु राबेल मुंहुं तोड़ जवाबु ॾेई रही आहे। रईस बालाज ख़ान जेको ॻोठाणा वारनि खे अगवा करे ऐं क़ैद करे रहियो आहे ऐं रोशन खे बि क़ैद कयो आहे रईस बालाज ख़ान। रईस बालाज ख़ान इश्क में अंधो थी वियो आहे ऐं पागल थी वेंदो। जीअं दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राबेल जेको आहे त मुंहुं तोड़ जवाबु ॾेई रही आहे। राबेल हुन सां कॾहिं बि प्यारु न कंदी। राबेल पंहिंजे सौट सां मल्हार सां प्यारु करे रही आहे, उन सां इज़हार करे रही आहे प्यार जो। जी हा दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाप नगर ड्रामे जी अचण वारी क़िस्त में तव्हां ॾिसंदव त राबेल जेको आहे त रईस बालाज ख़ान जे मथां गोलियूं हलाईंदी। रईस बालाज ख़ान जेको आहे त उन जे बदिले में उन जे पीउ राबेल जे पीउ मिठ लॻे अगवा करे वेंदो। दोस्तो, उमेदु कयां त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो।